नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। घणी यासीन का ख़बर न घणी यासीन बरसां ॾखण थाणे जी हद में 4 ॾींहं अॻु क़त्ल थी वियल नौजवान राशिद चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। ॾखण पुलिस ख़िलाफ़ मक़तूल जे अमर नजमा संदसि भाउ आसिफ अली मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। इन मौक़े ते मक़तूल जी अमर नजमा दाईंदे चयो त जवाबदार लियाकत चांडियो, हिम्मत चांडियो, ज़ुल्फ़कार नादिर, इमदाद चांडियो मुंहिंजी नौजवान पुट राशिद खे बेगुनाह क़त्ल कयो आहे, जॾहिं त SHO ॾखण अस्कर कंगो जवाबदार खां गॾी रिश्वत वठी खेनि गिरफ़्तार नथो करे। जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं असांखे केस तां हथु खणण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ SHO ॾखण अस्कर कंगो असांजे घर ते चढ़ाई करे घरनि में फुल लूट करे सामान जी भञ ढाह करे असांखे घरनि मां ॿाहिरि कढी छॾियो आहिनि। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं वस वारनि खां घुर कई त क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए क़ानूनी हवाले कयो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हिंजान चिटा ॾींदे चयो त 12 कलाक अंदरि मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार न कयो वियो त SSP शिकारपुर ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई सारंदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार SHO ॾखण अस्कर कंगो हूंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।